सच सोशल वेलफेयर एसोसिएशन पारां सचल ॻोठ जे शहीद बेनज़ीर भुट्टो लाइब्रेरी में सिंध जे रिवायती खाधनि जी तक़रीब कोठाई हुई, जंहिंमें सिंध जी सकाफ़ती खाधनि साग पली बुसरी मखण बिह मच्छी ताहिरी भत सिंधी बिरयानी जूअर चांवरनि जी मानी ऐं लस्सी सां दस्तरख़ान सजायो वियो। इन मौक़े ते नालवर शहर बदिल मसूर चयो त सिंधी सकाफ़त खाधनि जो गॾियल दस्तरख़ान उताक जो ॾेख ॾेई रहियो आहे। एसयूपी अॻवान एजाज़ सामटो चयो त सिंधी सकाफ़त अज़ीम ऐं क़दीम आहे, रिवायती खाधा सकाफ़त जो हिसो आहिनि। इन करे शहरनि में हिन क़िस्म जूं तक़रीबूं कोठाए जागरूकता पैदा करणु हिकु सुठो अमल आहे। दुनिया जे डिघे इंसान नसीर सुमिर चयो त सिंध के बुज़ुर्गनि जी दुआ थियल आहे, अलाह कंदो त सिंधियुनि जा सकाफ़ती मेला सदाईं लॻंदा रहंदा। इन मौक़े ते रियाज़ खेमटो, मख़तूम शम्स, फ़कीर इरशाद शुमरी ॿियनि पिणु वीचार वंडिया। असां सकाफ़ती खाधनि जो माना मेलो मचाईंदा आहियूं सचल ॻोठ में ख़ासि करे। इहो हीअं आहे त सभु को दोस्त पंहिंजे घरां खणी ईंदो आहे ऐं यकीन कयो त जीअं सुबुह जो असां ईद जी तयारी कंदा आहियूं नुमाज़ जी, अॼु मां इहो महसूसु कयो त जेके बि दोस्तनि असांजूं अम्मियूं असांजी अदियूं उहे सुबुह जे टाइम ते सभिनी उथी असांजी सिंधी सकाफ़त खाधा तयारु कया। अहसासु इहो आहे त पली ऐं साग या जूअर जी मानी बाजी जी मानी पचाइण में जेका तकलीफ़ थिए थी, माना देरि थी लॻे, ॿी त मानी जल्दी भाॼी पची थी वञे, पर इहे ॾाढा ताम देरि सां पचनि था। ऐं हीअ प्रोग्राम मां इन लाइ सचल ॻोठ में रखियो त काफ़ी दोस्तनि आया कराची जे शहर मां ओताक ख़तमु थी विया। मां दावा सां चवां थो त असांजे कराची जे शहर में जेको सिंध जी गादी जो हंधु आहे उन में तव्हां सकाफ़त खाधा ॾिसो त सभु को पंहिंजे घरां खणी थो अचे। ओताक जीअं हूंदी आहे उहो समा तव्हांखे हिते ॾिसण में ईंदो। ये तकरीब बि हर साल ही जेको आहे सचल ॻोठ में मुनक़द थींदी आहे ऐं शानदार तकरीब हूंदी आहे, जंहिंमें सिंधी खाधा हूंदा आहिनि ऐं रवायती लिबास सां जेको आहिनि सचल ॻोठ जा माण्हू ऐं आसपास जा माण्हू हिन में शिरकत कंदा आहिनि। हक़ीक़त इहा आहे त सिंधी सकाफ़त खे उजागर करण लाइ जेको आहे हिकिड़ो ॾींहुं काफ़ी न आहे, पर हर ॾींहुं असांखे उनखे उजागर करणु घुरिजे ऐं उन में जेके रवायतूं आहिनि उन्हनि खे अञा वधीक एक्सपोज़ करणु घुरिजे। सभु दोस्त पंहिंजे घरां पली मच्छी, जीअं अॼु मां चांवरनि जी मानियूं पचायो आहियां, ॿिया दोस्त इलाही डिशिस खणी आया आहिनि, तव्हां रिकॉर्ड कई हूंदी। और तमामु सुठी शइ आहे। असां पंहिंजी तारीख़ खे पंहिंजे उहो अमड़ियुनि ॾाॾड़नि जे हथनि जूं जेके शयूं खाईंदासीं, वरी ॿीहर असांखे मौक़ो मिले थो खाइण लाइ। हीअ हर कंहिंजे वस जी पचाइण जी ॻाल्हि कान्हे, हीअ असां जूं अमड़ियूं आहिनि जेके इन खाधनि खे ॼाणनि थियूं ऐं पचाइनि थियूं। पली मच्छी साग जेका बि भाॼी पचे थी पई उहा असांजा जेके सिंधी आहिनि उहे सकाफ़त जा खाधा जॾहिं खाइनि था त असांखे महसूसु थो थिए त असां सभु सिंधी ॼण 5000 साल पुराणी सकाफ़त ते पहुची विया आहियूं। उहे असांजा खाधा टोपी अजरक कराची में ख़ासि तौर ते ईअं थो लॻे ॼण असां पंहिंजी जन्नत में वेठा आहियूं। माशाल्लाह सिंधियुनि जे खाधनि में हिकिड़ी विटामिन आहे, ताज़ा खाधा आहिनि। मां सिंध जे लिहाज़ खां इहो चवंदुमि त सिंधियुनि जा मेला लॻंदा ई रहंदा इंशा ताला, ऐं जीअं सिंध सदा ख़ुशि आबाद रखे अलाह ताला सिंध खे। तक़रीब जे मेज़बान वाह सुमरो जो चवणु हो त हर साल जीअं हिन साल बि तक़रीब कोठाइण ते खेसि फ़ख्रु आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।